नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे किपरो में ख़बर ॾींदा हलूं त किपरो में सीउ जी लहर ईंदे किपरो जा शहरी सीउ खां बचण जे लाइ गर्म शयुनि जो इस्तेमाल करे सीउ खां बची रहिया, जंहिंमें बेदा चिकन जो सूप जी ख़रीदारी में वाह थी वई है। किपरो जा शहरी सीउ खां बचण जे लाइ चिकन सूप पी इंजॉय करे रहिया। ये सर्दियों में ये है कि बहुत अच्छी चीज़ है, इससे गले में भी बहुत फ़र्क पड़ जाता है। ये कि सर्दी में बड़ा फ़ायदा हो जाता है, बच्चे अंडे वगैरह खा लेते हैं, ये जूस वगैरह पी लेते हैं, इसका सूप वगैरह बहुत फ़र्क पड़ता है। जी तव्हां पाण ॾिसो मौसम आहे, हींअर सियारो स्टार्ट थी चुको आहे ऐं पंहिंजो हिते किपरो शहर में सूप चिकन सूप आहे, यखनी आहे, बॉयल अंडा आहिनि, जी माना पंहिंजे छाती वाती ज़ुकाम उन जे लाइ जेको मुफ़ीद आहे। परियां चिकन सूप आहे, उन में मुर्गी विधल आहे ऐं पंहिंजो अंडो आहे उन में मिक्स, ऐं ओरिया आहे, यखनी आहे, इन में ई जेको पाण काढ़ो चवंदा आहियूं, बलगम छाती जाम हूंदी आहे, उन लाइ मुफ़ीद आहे, तमामु बहितरीनु आहे। ऐं ॿिया बॉयल अंडा आहिनि। पीअण आयो आहियां, ज़ुकाम नज़ले जे लाइ तमामु बहितरीनु आहे, इन करे आऊं तव्हां खां हिते पीअण लाइ आयो आहियां। जी पीअण खां पोइ फ़ाइदो थी वेंदो, बलगम वग़ैरह जा हेॾा सब बाहर निकली। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।